बहरा टाउन पारां सिंध में कब्ज़नि ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमनि इस्लामाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध प्रोग्रेसिव संगत, सिंध यूनाइटेड पार्टी, सिंध एक्शन कमेटी ऐं मेहरान काउंसिल पारां इस्लामाबाद प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे बहरा टाउन ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि हुसैन बख्श मिराणी, गुलशन लेगारी, शहज़ादे जरवार, जगदीश आहूजा, मुख्तियार मेमण, मुनीर नायच ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो बहरा टाउन ज़बरदस्ती सिंध जे माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हू उनखे सिंध ते कब्ज़ो तस्वर करे रहिया आहिनि। संदन चवणो त सिंध हुकूमत कराची में पुरअमन एहतजाज कंदड़नि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे रही आहे। अॻवाननि चयो त सिंध सरकार बहरा टाउन जी पुठभराई करे रही आहे। बहरा टाउन वारो एहतजाज कंदड़ पुरअमन हुआ, जिन जे हथ में सिर्फ़ बैनर हुआ। एहतजाज में सिविल सोसाइटी बि शिरकत कई हुई। सिंध जे ज़मीनुनि ते वालार हले पई ऐं उते नाजाइज़ नमूने सां सिंध जी ज़मीनुनि खे हड़प करे उतां जे हुकुमराननि उनखे कनि था पिया, फैसिलिटेट कनि था पिया। ऐं जेको बहरिया जो इशू आहे उन त इंतिहा करे छॾी आहे। उनखे ज़मीन जेका मिली हुई उहा बिल्कुलु गैर क़ानूनी कोर्ट जे तरफ़ां डिक्लेयर कयो त गैर क़ानूनी मिली, पर उहा उनजी एक्सटेंशन उहो वधंदो वञी जाम शोरत ई पहुतो आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि हिकु स्टेज ते अची करे उनखे रेज़िस्ट कयो आहे, उनखे रोकियो आहे। तव्हां गैर क़ानूनी कब्ज़ो पिया कयो। तव्हां अंदाज़ो कयो त कराची खां वठी नूरी आबाद ताईं इहे ज़मीनूं जेके सिंध जूं आहिनि, हज़ार हा एकड़ जेके ज़मीन माण्हुनि जे खे बेदख़ल करे उन्हनि खे लॾाए कब्ज़ो कयो आहे। ऐं जेको इहो रिएक्शन आहे इहो हिकु फितरी आहे, नेचुरल आहे। मुंहिंजे ख्याल में हीअ जेको हिकिड़ो तरक़ी पसंदि आवाज़ु आहे, इनखे तमामु घणो वधणु घुरिजे। ऐं हिन जे वधण सां इहो फ़ाइदो थींदो त असांजा जेके बि हिकिड़ा जेके असां चऊं त कैपिटलिस्ट ऐं कॉर्पोरेट जेके हिकिड़े इशूज़ आहिनि, जेके उहे धुरियूं आहिनि, जिन जा जेके हिकिड़ा मफ़ाद आहिनि, उन्हनि मफ़ादनि खे सही माना में धकड़ण जे हवाले सां हीअ हिकिड़ो तमामु हिकिड़ो पुरअमन ज़बरदस्त क़िस्म जो एहतजाज आहे। ऐं हिन क़िस्म जे एहतजाज खे वधि खां वधि थियणु घुरिजे। ऐं हिन क़िस्म जा एहतजाज इहे आहिनि जेके सही माना में अवामी सतह ते हिकिड़ो शऊर पैदा कंदा। तव्हां ॾिसो त असांजा हिकु क़ौमी जेके कारकुन हुया उहे हिकु पुरअमन एहतजाज करे रहिया हुया। उन्हनि खे कूड़नि दहशतगर्दी जे केसनि जे अंदरि कोर्ट ऐं जेल जे हवाले कयो वियो आहे। इहो बिल्कुलु ग़लति आहे। ईअं सम्झनि था त असीं हिननि खे जेलूं करे असीं हिननि जो आवाज़ु बंदि करे सघंदासीं, पर इहे ग़लति आहिनि। असांजो आवाज़ु को बि बंदि नथो करे सघे। असां पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदा रहंदासीं। हिकिड़ी तव्हां ॾिठो त जेको कराचीअ में बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु एहतजाज थियो त हीअ हाणे हिन हिकिड़ी तहरीक जो जनम वठी वरितो आहे, जंहिंखां पोइ इहो एहतजाज लाहौर में थियो, अॼु इस्लामाबाद में। ऐं वरी उनखां पोइ सियासी कारकुननि जे ख़िलाफ़ु जेको आहे एंटी टेररिस्ट एक्ट तहत जेको आहे केस दाख़िल कया विया आहिनि। उन्हनि खे कूड़नि केसनि में फासायो पियो वञे। इलाही सारा कारकुन जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं इहो मुतालबो था करियूं त जेके सियासी कारकुन गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे ऐं उहे कूड़ा केस जेके तव्हां वठा आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु। हुननि चयो त बहरा टाउन जे वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरो करण ते गिरफ़्तार कयल क़ौमपरस्त कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु करे केस ख़तमु कया वञनि। गौर गांगरो, सिंध टीवी न्यूज़, इस्लामाबाद।